बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अच्छा, आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। काफ़ी अरसे खां पोइ जेको आहे सो आउं इहा वीडियो ठाहे रहियो आहियां। ऐं हिन वीडियो जो बेसिक जेको मुंहिंजो मक़सदु आहे उहो इहो हो त कुझु ॾींहंनि खां आउं जेको आहे सो फॉलो करे रहियो आहियां पाकिस्तान जा जेके इन्फ्लुएंसर आहिनि, स्पीकर आहिनि, जीअं हिशाम सरवर थी वियो, आज़ाद चाय वाला ऐं रेहान अल्लाह वाला। सो इहे बेसिकली माण्हुनि खे जाम सारी सुठियूं ॻाल्हियूं सेखारीनि पिया। इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मूंखे थोरो हौसलो थियो, थोरी हिमत थी त मूंखे बि पंहिंजी जेको आहे सो इन हवाले सां पंहिंजो हिसो विझणु घुरिजे, हिकिड़ी वीडियो ठाहिणु ज़रूरु घुरिजे। ख़ासि तौर ते रेहान अल्लाह वाला जेको आहे सो इन ॻाल्हि जी उत्साहियो त तव्हां पंहिंजी रीजनल लैंग्वेज में जेको आहे सो कॉन्टेंट लाज़मी ठाहियो। सो हीअ वीडियो बसि इन ॻाल्हि ते हुई मुख़्तसरन त इन पाण पंहिंजे जेके मसइला हर जॻह ते आहिनि, सॉल्यूशन्स बि आहिनि पर मसइला हर जॻह ते आहिनि। ऐं मसइलनि जा जेके सॉल्यूशन्स आहिनि, पाण जेके आहियूं आम इंसान, सॉल्यूशन्स खे पाण ॻोल्हियूं था पॉलिटिक्स सां या सियासतदाननि मां। पाण चाहियूं था त पंहिंजो हर मसइलो जेको सियासतदान हल करे, पर इहा जेका सोच आहे, इन सोच खे पाण खे थोरो सो चेंज करिणो पवंदो। करिणो छा पवंदो? करिणो इहो पवंदो त पाण खे थोरी ज़िमेदारी खणणी पवंदी। ज़िमेदारी इहा खणणी आहे त पाण खे पंहिंजे अंदरि हिकिड़ी वैल्यू एड करणी आहे। वैल्यू एड कीअं थींदी? वैल्यू एड ईअं थींदी त पाण जेको आहे सो टेक्नोलॉजी खे यूज़ कयूं। हाई एंड टेक्नोलॉजी न, जेका बेसिक टेक्नोलॉजी आहे, जेका अवेलेबल आहे, ईज़ीली अवेलेबल आहे। जीअं यूट्यूब आहे, यूट्यूब ते तव्हां कंहिं बि मसइले खे सर्च करियो, तव्हांखे जवाबु मिलियो थो वञे। पोइ इंग्लिश में मिलंदो या उर्दू में मिलंदो, सिंधी में घटि मिलंदो, पर हर मसइले जो हल मिलियो थो वञे। सो चवण जो मक़सदु इहो ई आहे त हीअ माण्हू चवनि था तव्हां टेक्नोलॉजी खे यूज़ करियो ऐं इन ई टेक्नोलॉजी जे ज़रिए तव्हां पंहिंजी जेका आहे सा अर्निंग वधायो। यानी तव्हांजा जेके मसइला आहिनि मुआशी, उहो बजाए इन जे जो पाण जेको सो हिकिड़े ट्रेडिशनल वे में सियासतदान नौकरियुनि जे आसरनि में वेठा हुजूं, पाण अॻियां निकिरूं, पाण एंटरप्रेन्योरशिप जी तरफ़ अचूं, पाण बिज़नेस जी तरफ़ अचूं, पाण जेको पंहिंजा मसइला पाण हल करण जी तरफ़ अचूं, बजाए इन जे जो पाण जेको आहे सो मुख़्तलिफ़ ट्रेडिशनल वेस खे ॾिसूं। अच्छा, इन हवाले सां आज़ाद चांहि वारे जा ॿ कॉल जेके आहिनि ॾाढा मूंखे पसंदि आया। हिकिड़ो त आज़ाद चांहि वारो इहो थो चवे, आज़ाद चांहि वाला मशहूरु आहे, तव्हां सर्च कजे ॾिसिजो यूट्यूब ते, उनजूं वीडियोज़ ॾाढियूं, हुनखे ॾाढो इम्प्रेस कयो, इन करे हुननि जो ज़िक्र कयां वेठो। चवे थो त शर्माओगे तो भूखे मरोगे। इहो आख़िर में चवंदो आहे त शर्माओगे तो भूखे मरोगे। हाणे मतिलबु छा आहे? मतिलबु इहो आहे त तव्हां जेकॾहिं सिखंदव कोन, जेका बेसिक पंहिंजी नेचर आहे पाण आम इंसाननि जी, त पाण डिॼूं था का बि नई शइ करण खां। जेसिताईं पाण डिॼंदा रहंदासीं, आउट ऑफ द बॉक्स पाण कोन सोचींदासीं, त उहो बहितरी कोन ईंदी। त बेसिकली उहो इहो ई पियो चए त तव्हां जेको सो बहितर खां बहितर करियो, पंहिंजे स्किल्स खे वधायो। तव्हांखे को बि इशू आहे, तव्हां हुनखे सिखो ऐं सिखी करे अॻियां वधो। हिकिड़ी ॻाल्हि तुंहिंजी आहे। ॿी ॻाल्हि उहो इहो थो चवे त हीअ जेके ट्रेडिशनल पंहिंजियूं यूनिवर्सिटियूं, उहो हिकिड़ो डेटा थो ॾिए। उहो डेटा में चवे थो त पाकिस्तान में हर साल तक़रीबन 5 लख नौजवान जेके आहिनि, 4 लख नौजवान तक़रीबन अहिड़ा आहिनि जेके हर साल यूनिवर्सिटियुनि मां जेको सो पास आउट कनि था। त 4 लख जेको नौजवान जेको यूनिवर्सिटी मां पास आउट करे थो, सो ॻाल्हि इहा पई हली त 4 लख नौजवान जेकॾहिं पाकिस्तान में हर साल जेको आहे सो यूनिवर्सिटी मां जेको सो मुख़्तलिफ़ डिग्रियूं करे उहो जेको सो पास आउट थिए थो। ऐं पाण खे ख़बर आहे त यूनिवर्सिटियुनि ताईं पहुचणु केॾो ॾुखियो कमु आहे। एंट्री टेस्ट आहे, पोइ कोचिंग सेंटरनि जूं फीसूं आहिनि, एक्सेट्रा, तमामु घणी हुन में महिनत लॻे थी। हुन खां पोइ जेके यूनिवर्सिटी पहुचनि था, ख़बर आहे त जेके बि यूनिवर्सिटी पाकिस्तान में आहिनि, तक़रीबन 20-30 लख ख़र्चु अचो थो वञे। ऐं पाकिस्तान जी जेका आबादी आहे, 20-30 लख कीअं थी करे पैसा गॾु पोइ यूनिवर्सिटी में निकिरनि था। तक़रीबन हर साल चवनि था त पाकिस्तान में जेको सो 20 लख नौजवान जेको आहे बेरोज़गार, हुनजी एंट्री थिए थी मार्केट में। हाणे 20 लख नौजवान जेकॾहिं हुन मां 5 लख यूनिवर्सिटी वारा बि आहिनि, त थिए ईअं थो त जॾहिं हू बेरोज़गार माण्हू जेको मार्केट में अचे थो, त इहो नौकिरी कोन्हे का। अवल त माइंड सेट इहो ठहियो पियो आहे नौकिरी करणी आहे, ॿियो को कमु करिणो कोन्हे, नौकिरी करणी आहे।
सो बेसिकली नौकरी न गवर्नमेंट 20 लख ॾेई सघे थी हर साल, न को प्राइवेट बि 20 लख नौकरियूं केरु ॾींदो। सिंपल सी ॻाल्हि आहे, मुश्किल आहे। इन करे एंटरप्रेन्योरशिप जो जेको आहे सो हिकिड़ो पूरी दुनिया में हिकिड़ो सिस्टम हले पियो, त तव्हां जेको आहे सो भले नंढी सतह ते ई पर तव्हां पंहिंजो हिकिड़ो कमु शुरू करियो। सो बेसिकली आज़ाद चांहि वारा हिशाम सरवर ई चवनि था तव्हां फ्रीलांसिंग सिखो, ऑनलाइन कमु करियो, तव्हां डॉलर में पैसा कमायो। हिन दौर में जंहिं टाइम ते फाइवर जे ज़रिए हिते वेही करे माण्हू डॉलर में पैसा कमाए सघे थो, सिर्फ़ु उनखे स्किल पंहिंजा कुझु सिखणा आहिनि, आर्टिकल राइटिंग सिखी वठे, वेबसाइट ठाहिणु सिखी वठे, यूट्यूब ते जेको सो वीडियो विझणु शुरू करे छॾे, तव्हांखे जेको कुझु बि अचे थो, तव्हांखे जेकॾहिं कंहिं बि शइ जी महारत अचे थी, नथी अचे त तव्हां सिखो वरी सेखारियो। सो बेसिकली हिन डिजिटल दौर में जॾहिं हर माण्हू वटि जेको आहे सो स्मार्टफोन आहे, हर माण्हू जेको आहे सो का बि शइ वठे थो त पहिरीं उनजी वीडियो ॾिसे थो, त हर शइ जेका आहे असां ऑनलाइन थी वई आहे। ऐं ऑनलाइन जेके स्किल्स आहिनि उहे 5-6 महीना वधि में वधि साल, ऐं तक़रीबन वधि में ज़रूरत छा आहे, ज़रूरत आहे इंटरनेट जी। ऐं माण्हू उन इंटरनेट जे ज़रिए जेको सो हिकिड़ो टाइम स्पेंड करे 2-4 कलाक सिखे, ई कॉमर्स आहे, उन खां अलावा स्टॉक मार्केटिंग जो कमु आहे, त जाम सारा कम अहिड़ा आहिनि जेके हलाल आहिनि, जाइज़ आहिनि, ऐं ऑनलाइन आहिनि। माण्हू उहो सिखे ऐं उहो करे, बजाए इन जे 4-5 साल जेको आहे यूनिवर्सिटियुनि में वञिजे, अहिड़ी डिग्री हासिलु कजे जंहिंजी मार्केट में उनजी का डिमांड ई कोन्हे, का वैल्यू ई कोन्हे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा बहितरीनु 4-5 साल जेको सो तव्हां ज़ाया करियो। ऐं मना कोन थो करे, जेके कनि पिया उहो सही पिया कनि, जेके महिनत कनि पिया, पर हिकिड़ी अल्टरनेटिव ॻाल्हि ॾियण जी कोशिशि पिया करियूं। त आख़िर इन सिस्टम में कुझु त ख़राबी आहिनि जो 20 लख नौजवान जेको आहे बेरोज़गार हर साल एंट्री करे पियो मार्केट में। आज़ाद चांहि वारो त इहो थो चए त यूनिवर्सिटियुनि खे हाणे ताला हणण जो टाइम अची वियो आहे, हाणे यूनिवर्सिटियुनि जी ज़रूरत ई कोन्हे का। ख़ैर इहा हिकिड़ी अलॻि डिबेट आहे, उन ॻाल्हि ते पोइ ॻाल्हि कबी। सो रिहान अल्लाह वारा जेके आहिनि, रिहान अल्लाह वाला भाई, उन जूं 2-टे वीडियोज़ ॾिठियूं। वीडियो ते ॾाढो उत्साह आयो त तव्हां रीजनल लैंग्वेज में तव्हां पंहिंजी ज़बान में जेको आहे कॉन्टेंट विझो, शर्मायो न। ऐं ज़रूरु तव्हांजो कॉन्टेंट कुझु माण्हू ॾिसंदा, वधीक कोन ॾिसंदा, ऐं जेके ॾिसंदा उहे पंहिंजा अजीबो ग़रीब मैसेज बि कंदा त साल में हिकिड़ी वीडियो पियो ठाहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त ठीकु आहे, तव्हांजो इम्पैक्ट जेको आहे स्टार्टिंग में घटि हूंदो, पर तव्हां पंहिंजे टाइम जी ज़कात कढो। इहा ॻाल्हि जेका आहे उनजी ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी, त तव्हांखे जेकॾहिं कुझु बि अचे थो त तव्हां शेयर करियो, तव्हां पंहिंजे टाइम जी ज़कात कढो। त टाइम जी ज़कात कढण वारो जेको फ़लसफ़ो आहे काफ़ी सुठो लॻो, इन करे थोरी हिमत थी त वरी वीडियो ठाहिणु घुरिजे। अची ईद जो ॾींहुं आहे, सभिनी खे ईद जूं मुबारकूं हुजनि, ऐं ख़्यालु रखिजो सभिनी जो, अलाह ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। हिन वीडियो में जेकॾहिं का ॻाल्हि सुठी लॻे त ॿियनि खे बि पास आउट करे छॾिजो। बसि समअप जेकॾहिं पाण करियूं त टेक्नोलॉजी ऐं पंहिंजे स्किल्स खे अपग्रेड करिणो आहे, पंहिंजा मसइला पाण हल करणा आहिनि। हा, सभई मसइला जेके आहिनि पॉलिटिशियन्स ते छॾण जा कोन्हनि। हाणे तव्हांखे ख़बर आहे हिते कहिड़ी हालत आहे, लाइट कोन्हे, पाण वटि गैस कोन्हे, पंहिंजा केॾा सारा इशूज़ आहिनि। पर जेकॾहिं पाण वटि पैसो हुजे, पाण सोलर वारो सिस्टम हणी छॾियूं त पाण खे वापडाई लाइट जी ज़रूरत ई कोन्हे का, जेकॾहिं पैसो हुजे त त उहो माण्हू ऐं पैसो कमाइण हिन दौर में, उहो रिहान अल्लाह वारा चए थो त हिन दौर में जेको माण्हू ग़रीब आहे उहो ख़्वामख़्वाह जो ग़रीब आहे, हरू भरू जो ग़रीब आहे। मतिलबु हेॾी डिजिटल टेक्नोलॉजी आहे, माण्हू डॉलर आराम सां कमाए सघनि। आराम त ख़ैर कोन्हे, महिनत आहे, पर हिकिड़ो ऑपॉर्चुनिटी आहे। अवेयरनेस कोन्हे का, माण्हुनि खे ख़बर कोन्हे का त हीउ बि हिकिड़ो ज़रियो आहे, रस्तो आहे, माण्हू कोशिशि करणु घुरिजे। सो बसि दैट्स ऑल। तव्हांखे जेकॾहिं वीडियो सुठी लॻे त ॿियनि खे शेयर करे छॾिजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ईद मुबारक।